वफाकी हुकूमत ऐं सिंध गवर्नमेंट जे सिंध दुश्मन फैसलन खिलाफ समूरी सिंध सरापा एहतजाज बणियल। अॼु गोलाड़ची में धरती दरिया बचायो तहरीक पारां दुबे शाख खां गोलाड़ची शहर ताईं पैदल मार्च करे फाज़िल चौक ते धरणो हयो वियो। मार्च जी अॻवाणी अमीर डायरी आज़ाद चांडियो ऐं ॿियनि कई। मार्च दौरान सिंध ते केनाल नामंज़ूर जा सख़्त नारा जॾहिं त नौजवान हथनि में प्ले कार्ड खणी वॾे अंग में शरीक थिया। पैदल मार्च गोलाड़ची पहुचण ते जसकम तरफ़ां इस्तक़बाल कयो वियो, जॾहिं त SUP मरकज़ी नायब सदर अमीर आज़ाद पांवर, जसकम ज़िले सदर लाल बख्श चांडियो, JDA अवामी तहरीक PTI ऐं अजवा समेत मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जा कारकुन शरीक थिया। एहतजाज खे ख़िताब कंदे अॻवाणनि चयो त सदर पाकिस्तान जे बयान खे ड्रामो था समझूं। फिलफोर केनालनि जो कम बंदि कराए समूरा फ़ैसिला वापसि वरिता वञनि। ॿी सूरत में समूरी सिंध सरापा एहतजाज रहंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।